पनो आकिल PS22 ते मीर मुबीन खान बिलोच जो पलड़ो पारी पाकिस्तान राय हक पार्टी तरफा मुकम्मल तौर ते हिमायत कंदे पंहिंजो उम्मीदवार मुफ्ती रफीक अहमद काजी के मीर मुबीन खान जे हक में विहारे छॾियो। बचल शाह मियाणी जामा मोहम्मदिया में सुन्नी राब्ता काउंसिल जो सूबाई सदर अल्लामा सनाउल्लाह हैदरी, जिले सखर सदर सैयद रशीद अहमद शाह, तालका सदर मौलाना राशिद उस्मानी, पाकिस्तान राय हक पार्टी पनो आकिल सदर राणा अकील मुगल, राणा उस्मान ऐं ॿियनि जी मौजूदगी में उम्मीदवार मुफ्ती रफीक अहमद काजी के हथ खणायो वियो। उन मौके ते मीर ज़िक्रिया खान बिलो ऐं जूनियर अब्दुल अजीज पाकिस्तान राय हक पार्टी ऐं सुन्नी राब्ता काउंसिल जे सूबाई अॻवाननि, ज़िले अॻवाननि ऐं तालका अॻवाननि जो शुक्रियो अदा कयो। वाज़ेह रहे त कुछ ॾींहं पहिरियां बिलो भाइरनि पाकिस्तान हक पार्टी खां मीर मुबीन खान बिलो जी हिमायत लाइ दरख़्वास्त कई हुई, जंहिं ते मुक़ामी अॻवाननि बिलो भाइरनि खे मान ॾींदे अॼु पंहिंजो उम्मीदवार दस्तबरदार कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।